रोहड़ी में अलाहू मस्जिद में 12 रबीउल अव्वल जश्न ईद मिलादुल नबी के हवाले से महफ़िल मिलाद जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। नात ख़्वाननि नातूं पढ़ियूं, आशिक़ाने रसूल वॾे अंग में शिरकत कई। तफ़सीलन मूजिब रोहड़ी DSP ऑफिस भरिसां अलाहू मस्जिद में 12 रबीउल अव्वल जश्न ईद मिलादुल नबी के हवाले से महफ़िल मिलाद जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। इन मौक़े ते कारी माजिद कारी सदरदीन अज़हर दरगाही मोटियो मीरानी नाते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी शान में नातूं पढ़ी सुहिणे अंदाज़ सां मचायल महफ़िल के 4 चंड लगाए छॾिया। हर तरफ़ सरकार जी आमद मरहबा ऐं या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद आवाज़ में गूंजी रहियूं हुयूं। जॾहिं त ॿिन्ही जहाननि जे सरदार पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी विलादत जो मुबारक ॾियारो मल्हाइण असांजे ईमान जो हिस्सो आहे। रबीउल अव्वल जो महीनो बरकतुनि रहमतुनि ऐं अज़मतुनि वारो महीनो आहे। पाण करीम जंजी विलादत सां समूरी कायनात रोशन ऐं मुनव्वर थी वई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद असां लाइ बाइसे रहमत आहे। प्रोग्राम जे आख़िर में लंगर खारायो वियो। पूरे मुल्क जी सलामती ऐं उम्मत मुसलमा लाइ दुआए ख़ैर पिणु घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।